नाज़रीन भलीकार चंदासीं हाणे ज़िक्र कंदासीं उन्हनि उस्तादनि जो जेके पंहिंजे हक़नि जे लाइ कराची प्रेस क्लब जे आॾो एहतजाज करे रहिया हुआ। उन खां पोइ उन्हनि वज़ीर आला हाउस ॾांहुं वधण जी कोशिशि कई, पुलिस मथां लठबाज़ी कई आहे ऐं 100 खां वधीक जेके मुलाज़िम आहिनि उन में फीमेल टीचर्स बि आहिनि, मेल बि आहिनि, उनखे गिरफ़्तार कयो वियो आहे ऐं लठबाज़ी कई वई आहे, उन्हनि जे मथां तशद्दुद कयो वियो आहे। उन्हनि जा उस्तादनि जा कहिड़ा मुतालबा आहिनि, उस्ताद हिन वक़्तु छा उनखे छॾियो वियो आहे या उहे गिरफ़्तार थियल आहिनि। कराची मां असांखे आवाज़ टीवी जो रिपोर्टर आमिर सुप्रो जॉइन कयो आहे। आमिर, छा सूरत हाल आहे ऐं उस्तादनि जा कहिड़ा मुतालबा आहिनि? जी अली रज़ा ही 2008 जा JEST ECT उस्ताद आहिनि जिन जा मुतालबा इहे आहिनि त जंहिं ॾींहं खां असांजी अपॉइंटमेंट आहे उन ॾींहं खां असांखे रेगुलर कयो वञे ऐं ॿियूं जेके इंक्रीमेंट आहिनि उहे असांखे ॾिनियूं वञनि ऐं असांजे मथां जेको आहे हर वक़्तु तलवार आहे ऐं असांजे जेको कॉन्ट्रेक्ट आहे उन में सिर्फ़ु 1 महीना बचिया आहिनि ऐं असांखे एतिरो बि यकीन आहे त अॻिले कॉन्ट्रेक्ट में रिन्यू थींदो या न थींदो। उहे उस्ताद 14 ॾींहंनि खां कराची में हिते करे रहिया हुया, पहिरियां प्रेस क्लब में, उन खां पोइ सिंध असेंबली अॻियां ई वेठल हुया ऐं हिननि हुकूमत खे जेको आहे सो हफ़्तो पहिरियां इहा वार्निंग ॾिनी त जेकॾहिं 18 तारीख़ ताईं असांजा मुतालबा न मञिया विया त वज़ीर आला हाउस अॻियां धरणो हयो वेंदो ऐं घेराव कयो वेंदो। त अॼु ही प्रेस क्लब खां जीअं ई निकिता त हिननि खे असेंबली चौक ते रोकियो वियो ऐं ही रुकावटूं टोड़े करे पोलियो ग्राउंड वटि पहुता ऐं उते पुलिस हिननि खे रोकियो। उन खां पोइ ही बिल्कुलु रुकावटूं टोड़े जॾहिं CM हाउस तरफ़ विया त वॾे तादाद में पुलिस उते मौजूदु हुई। जेके 100 खां वधीक जेके उस्ताद अॻुवान आहिनि उन में लेडी टीचर आहिनि उन्हनि ते सख़्तु तशद्दुद करे गिरफ़्तार कयो वियो आहे ऐं हींअर बि जेके असांजा उस्ताद आहिनि उहे मुख़्तलिफ़ थाणनि में आहिनि जिन जो मुतालबो इहो ई आहे त असां वज़ीर आला सां ॻाल्हियूं कंदासीं ऐं जेको सेक्रेटरी एजुकेशन आहे उन ई काफ़ी महीननि ऐं सालनि खां लॉलीपॉप ॾिना आहिनि। असांखे हुनजी ॻाल्हि ते एतबार न आहे जो हू पको कंदो त यकीनन कामरान जमाली समेत जेको ज़ाहिद खोसो ऐं उन सां गॾु अच्छा आमिर, हींअर उस्ताद जेके आहिनि उहे पोलो ग्राउंड ते वेठल आहिनि या उहे कराची प्रेस क्लब ते वेठल आहिनि? ऐं जीअं तव्हां ॻाल्हि कई त केतिरा ई उस्ताद हिन वक़्तु बि हिरासत में आहिनि। मां तव्हांखे ॿुधायां उते पहुता त वॾे तादाद में जेकी पुलिस हुई उहे सभई उस्ताद गिरफ़्तार कया ऐं जेकी ॿिया रहियल उस्ताद आहे उन्हनि खे सख़्ती सां पुलिस जे पहिरे में वरी जेको आहे प्रेस क्लब वापसि मोटायो वियो आहे ऐं ही प्रेस क्लब जे ॿाहिरां वेठा आहिनि। हिननि जो एहतजाज जारी आहे ऐं हिननि जो इहो ई मुतालबो आहे। अच्छा एतिरनि ॾींहंनि में आमिर, एतिरनि ॾींहंनि में इंतिज़ामिया जे तरफ़ां या तालीम खाते जे तरफ़ां सिंध हुकूमत जे तरफ़ां को नुमाइंदो उस्तादनि वटि ॻाल्हियुनि जे लाइ आयो? न, बिल्कुलु ही अकबर लिगारी कुझु ॾींहं पहिरियां हिकिड़ो वीडियो बयान जारी कयो हुयो। उन में ॿुधायो त असीं उन्हनि उस्तादनि खे पको कंदासीं जेके पहिरियां जा आहिनि ऐं अॻु जेके इंक्रीमेंट आहे उन्हनि जी लॻंदी, जेके सीनियर आहिनि ऐं जिन जूं मार्क्स जेके आहिनि 50% खां मथे आहिनि, पर हिन महिल ताईं को नुमाइंदो हिननि वटि कोन आयो आहे। ऐं ही सिंध असेंबली अॻियां में वेठा रहिया त जेकी ही मुख़्तलिफ़ सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि मां आयल उस्ताद आहिनि त ही जेके MP MLA उन्हनि जे इलाइक़े जा आहिनि उहे बि हिननि वटि कोन लड़ी करे आया आहिनि। तव्हां ठीकु आहे, वॾी महिरबानी ठीकु आहे, वॾी महिरबानी आमिर इन वारे सां अपडेट करण जे लाइ। जी नाज़रीन, उस्ताद अॻवान आहिनि कामरान जमाली साहब, असां उन्हनि सां राब्तो कयो आहे। जमाली साहब, प्रोग्राम में भलीकार चवां थो। महिरबानी सर। जमाल साहब, उस्तादनि जा कहिड़ा मुतालबा आहिनि? हिन वक़्तु तव्हां किथे आहियो ऐं पुलिस लठबाज़ी कई आहे, उन सां गॾोगॾु गिरफ़्तारियूं बि कयूं आहिनि, त केतिरा उस्ताद आहिनि जिन में फीमेल्स बि आहिनि? इन जी बि तस्दीक कजो त छा उन्हनि में गिरफ़्तार जेके उस्ताद आहिनि उनमें फीमेल्स बि शामिल आहिनि ऐं केतिरा उस्तादनि जेके हिरासत में आहिनि तव्हां समेत? सर, असांजा के मुतालबात न आहिनि, असांजो सिर्फ़ु हिकिड़ो ई मुतालबो आहे त असांखे पको कयो वञे। असांजो हिकिड़ो ई मुतालबो आहे त असांखे पको कयो वञे। गुज़िश्ता 16 ॾींहंनि खां असीं सिंध असेंबली जे आॾो वेठा हुयासीं, पर अफ़सोस सां चवणो थो पवे त को बि हुकूमती नुमाइंदो असां सां ॻाल्हियूं करण लाइ न आयो। नेठ असीं इहो ऐलान कयोसीं त अगरि को हुकूमती नुमाइंदो असां सां ॻाल्हियूं करण लाइ न ईंदो त असीं CM हाउस वेंदासीं, CM हाउस ॾांहुं मार्च कंदासीं। जीअं असीं CM हाउस ॾांहुं मार्च करण लाइ निकिता आहियूं त पुलिस असांजी कड़की पई आहे, जंहिंमें असांजा 3 उस्ताद शदीद ज़ख़्मी सीरियस हालत में इस्पताल दाख़िल आहिनि ऐं हिन वक़्तु 400+ उस्ताद असांजी जेलनि में बंदि आहिनि ऐं 7 फीमेल टीचर जेके आहिनि उहे जेलनि में बंदि आहिनि। सर जी, 400 खां मथे उस्ताद ॿुधायो पिया तव्हां जेके जेलनि में आहिनि हिन वक़्तु? जी सर जी, बिल्कुलु। सिर्फ़ु आर्टिलरी थाणे में 187 उस्ताद मूंसां गॾु वेठो आहे हींअर, जिते न पाणी जी सहूलियत आहे न पखे जी ज़रूरत आहे। काफ़ी उस्तादनि जो बेहोश थियण जो ख़तरो आहे सर। सही। अच्छा कामरान साहब, हिन वक़्तु उस्ताद जेके आहिनि उहे प्रेस क्लब ते बि वेठल आहिनि, केतिरो तइदाद आहे जेके हिन मुतासिर आहिनि, जेके JEST आहिनि या ECT आहिनि, उहे उन्हनि जो अंग केतिरो आहे तव्हां समेत टोटल? टोटल असीं आहियूं 3700।
तेलंगाना 3700 आहे ऐं कुझु उस्ताद असांजा 250 प्रेस ते वेठल आहिनि सर। सही। कामराज साहब, तव्हांजो कॉन्ट्रैक्ट जेको आहे छा उहो हर साल जेको आहे रिन्यू थींदो आहे या हर 3 साल रिन्यू थींदो आहे? हेलो जी जी कामरान साहब, मुंहिंजो आवाज़ अचे थो? जी सर, तव्हांजो आवाज़ ब्रेक थिए पियो। जी जी, मूं कामरान साहब तव्हां खां सवाल पुछो त तव्हांजो जेको कॉन्ट्रैक्ट आहे उहो हर साल रिन्यू थींदो आहे या हर 3 साल रिन्यू थींदो आहे? सर असां सां मसइलो इहो आहे, असांखे कॉन्ट्रैक्ट जे बुनियादनि ते खयो वियो, पर हिननि छा कयो आहे जेकी नई भर्ती कई अथनि जंहिंमें तक़रीबन 17,000 उस्ताद हिननि कया आहिनि नवां, उन्हनि खे परमानेंट बुनियादनि ते उन्हनि खयो आहे। उहे डेट ऑफ इनिशियल अपॉइंटमेंट खां रेगुलर जिन जॉइनिंग थी चुकी आहे। हाणे जेके असां सीनियर आहियूं, जेकी प्रोफेशनल डिग्री ते आयल आहियूं, हिननि असांखे कॉन्ट्रैक्ट ते रखी छॾियो आहे। थियण त ईअं गुज़रे, तव्हां जंहिंमें नवां खणो पिया त उन्हनि खां अॻु में तव्हां जेके सीनियर आहिनि उन्हनि खे कंफर्म कयो, तंहिंखां पोइ जेको आहे नई रिक्रूटमेंट कयो। हिननि जो जेको उबतो निज़ाम आहे, हाणे जंहिं महिल निज़ाम जे ख़िलाफ़ असां हक़ घुरण लाइ निकिता आहियूं त असीं जेको आहे पुरतशदुद जेको आहे असांखे बेरहमानो जेको आहे। कामरान साहब, केतिरो वक़्तु थियो आहे? तव्हांजी अपॉइंटमेंट कॾहिं जी आहे? कहिड़े साल जी अपॉइंटमेंट आहे तव्हांजी? अपॉइंटमेंट साईं जी आहे 2019 में। अच्छा अच्छा कामरान साहब, कॉन्ट्रैक्ट जेको आहे तव्हांजो, कामरान साहब कॉन्ट्रैक्ट थींदो ईअं आहे त जॾहिं बि का भर्ती थींदी आहे त उनखे कॉन्ट्रैक्ट ते रखियो वेंदो आहे त उहो तय हूंदो आहे त साल जो कॉन्ट्रैक्ट आहे या 3 सालनि जो कॉन्ट्रैक्ट आहे, त असां पाबंद हूंदा आहियूं त असां उन शइ खे एक्सेप्ट कंदा आहियूं त ठीकु आहे असां उन कॉन्ट्रैक्ट ते ई कमु कयूं पिया। उहा प्राइवेट ऑर्गेनाइज़ेशन हुजे या गवर्नमेंटल ऑर्गेनाइज़ेशन हुजे, त उन में ऐं जेको तव्हां जीअं मुतालबो कयो त पको कयो वञे त उन में मरायतुनि जे हवाले सां तव्हांखे को फ़ाइदो मिलंदो या के ॿियूं ॻाल्हियूं आहिनि जंहिंजे करे तव्हां चओ पिया त कॉन्ट्रैक्ट रिन्यू न थिए ऐं असांखे पको कयो वञे, जीअं कॉन्ट्रैक्ट वारे उन आज़ार मां जिंदाजी थिए? 2 साल कॉन्ट्रैक्ट जंहिंमें 2 साल एक्सटेंडेबल आहे। हाणे हिन दौरान हिन असांजी इंक्रीमेंट जेको आहे बंदि कई वई आहे। पे प्रोटेक्शन हिननि जेको आहे असांजो बंदि कयो वियो आहे। हाणे प्रीवियस जेकी बेचिस हुई उन्हनि इंक्रीमेंट ऐं पे प्रोटेक्शन उन्हनि खे मिले पियो, पर अफ़सोस जी ॻाल्हि आहे त असांखे इहे मरातूं असांखे कोन पियूं ॾिनियूं वञनि। ठीकु आहे। अच्छा कामरान साहब, तव्हांजो हाणे लाइ अमल छा हूंदो? हिन वक़्तु तव्हां ॿुधायो पिया त तव्हां हिन वक़्तु आर्टिलरी मैदान थाणे में आहियो ऐं केतिरा ई उस्ताद ॿिया बि हिरासत में आहिनि, त यकीनी तौर ते जेको पुलिस जी हिकमत अमली हूंदी आहे त उन खां पोइ उन्हनि उस्तादनि खे तव्हांखे आज़ादु कयो वेंदो, पर हिकमत अमली कहिड़ी आहे तव्हांजी? हिकमत अमली सर असांजी इहा आहे त असांजो चूंडियल नुमाइंदो आहे, सिंध जो चूंडियल नुमाइंदो आहे, जंहिंखे असां वोट ॾेई करे मथे आंदो आहे। असीं साईं जा वोटर आहियूं, असीं जियाला आहियूं। अफ़सोस सां चवणो थो पए त असां सां ॻाल्हियूं करण लाइ कोन था अचनि। सीएम साहिब सां असांजी ॻाल्हियूं करायूं वञनि, सीएम असांजी श्योरिटी ॾे त असांखे पको कयो वेंदो। असीं समरी हिन वक़्तु सीएम साहिब जी टेबल ते पई आहे, सिर्फ़ु उहो सिग्नेचर करे असीं पंहिंजे घर में ख़ुशी ख़ुशी मोटी वेंदासीं। ठीकु आहे, वरी महिरबानी कामरान साहब, तव्हां पंहिंजो मौक़िफ़ ॾिनो। नाज़रीन, प्रोग्राम जारी आहे, वठूं था ब्रेक।